ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा खानपुर महर का महर सरदारन जे सरचा वारो मामलो निबरी न सघियो। सरदार मोहम्मद बख्श महर अली गौर महर सां ठाल शर्त रखी छॾिया। महर बिरादरी के खिताब कंदे मोहम्मद बख्श महर चयो त पग वारे मामले ते अली गौर महर के माफ़ नथो करे सघे। हाणे पानी मथे का चढ़ी वियो आहे। गुलाम मोहम्मद महर जे वञण खां पोइ साणस सां छा न थियो उहो सभिनी खे ख़बर आहे। मोहम्मद बख्श महर चयो त सरदार गुलाम मोहम्मद महर जी पग मोहम्मद बख्श महर जे जी आहे ऐं रहंदी। अली गौर महर बिरादरी साम्हूं अची मामला क्लियर करे त ठा थी सके तो। खबर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा महर सरदारन जे सरचाव वारो मामलो निबरी न सघियो। सरदार मोहम्मद बख्श महर अली गौहर महर सां ठाह लाइ शर्त रखी छॾिया। महर बिरादरी के खिताब कंदे मोहम्मद बख्श महर चयो त पग वारे मामले ते अली गौहर महर के माफ़ नथो करे सघे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी खानपुर महर का नवाब मीरानी असां सलाहियत ते मौजूद है। जी नवाब अपडेट कजो केड़ा शर्त रखा विया आहिनि? जी बिल्कुल हालात पीपीएम ने सरदार मोहम्मद खान महर सरदार अलीगुल खान महर सां ठाल शर्त रखी छॾिया आहिनि। सरदार अलीगुल खान महर मूं वटि अची पग वारो मामलो क्लियर करे त ठा करण लाइ तयार आहियां। सरदार मोहम्मद खान महर जो चवणु हो त मञियो हुयुसि त मूंखे पंहिंजे मिल्कतुनि जी बि ख़बर न हुई पर उनजो किथे बि को ज़िक्र न कयो आहे। वधीक सरदार मोहम्मद खान महर जो चवणु हो त पग वारे मामले ते खेसि माफ़ नथो करे सघां। हू अचे ऐं महर बिरादरी साम्हूं अचे त छा थी सघे थो। सरदार मोहम्मद खान महर वधीक चवणु हो त हमेशह कोशिशि कई वई त सरदार मोहम्मद खान महर का ग़लती करे त पग पाण ॾांहुं फेरायूं। सरदार मोहम्मद खान महर वधीक चयो त ॻाल्हि हाणे वधीक चढ़ी वियो मतिलबु त पाणी सिर खां मथे हली वियो आहे। सरदार गुलाम खान महर जी पग सरदार मोहम्मद खान महर जी आहे ऐं रहंदी। सरदार मोहम्मद खान वधीक चयो त मरहूम बाबा सां आऊं बि गॾु रहियो हुयुसि त मूंखे कीअं न ख़बर आहे त केरु सजण आहे केरु दुश्मन आहे। हमेशह कोशिशि कई वई त सरदार मोहम्मद खान महर का ग़लती करे त पग पाण फिरायूं। ॻाल्हि हाणे वधीक चढ़ी विया आहे। मरहूम बाबा खां पोइ सरदार अलीगुल खान महर मुंहिंजो भाउ ऐं पीउ हुयो पर हिन जेतिरो नुक़सानु ॾिनो ओतिरो फ़ाइदो न ॾिनो। सरदार मोहम्मद खान सरदार गुलाम खान महर जे वञण खां पोइ मूंसां छा नवाब अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन नवाब मीरानी असांखे अपडेट करियो खानपुर महर खां।